नाज़िम वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चीन के दौरे बाद वतन वापस पहुंची वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ SCO इजलास चीन के तारीखी फौजी परेड में शिरकत कई। शहबाज शरीफ़ चीनी सदर शी जिनपिंग, रूसी सदर व्लादिमीर पुतिन, ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान समेत आलमी अगवाननि पिण मुलाकातूं पिण कयूं। दौरे दौरान पाकिस्तानी चीन से 8 अरब 50 करोड़ डॉलरनि जी MOUs ते सयूं कयूं वयूं। वज़ीर आज़म चयो आहे त CPEC सां पाकिस्तान में ज़राअत ऐं सनअत बहाल थी। इन वक़्त असां CPEC 2 लॉन्च करण लाइ तैयार आहियूं। नाज़रीन, अवां खे हिकु भेरो ॿी अहम ख़बर ॾियूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चीन जे दौरे बाद वतन वापस पहुची वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ SCO इजलास चीन जी तारीखी फौजी परेड में शिरकत कई। शहबाज शरीफ़ चीनी सदर शी जिनपिंग, रूसी सदर व्लादिमीर पुतिन, ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान समेत आलमी अगवाननि सां मुलाकातूं पिण कयूं। दौरे दौरान पाकिस्तानी चीन सां 8 अरब 50 करोड़ डॉलरनि जी MOUs ते सयूं कयूं वयूं। वज़ीर आज़म चयो आहे त CPEC सां पाकिस्तान में ज़राअत ऐं सनअत बहाल थी। हिन वक़्त असां CPEC 2 लॉन्च करण लाइ तैयार आहियूं।